अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सन टीवी न्यूज़ के प्रोग्राम राजधानी टाइम से गॾु हाज़िर आहियां आता राजन। नाज़रीन, असां पंहिंजे अॼोके हिन प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं सिंध जी सूरत हाल ते। पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेका मौजूदा हुकूमत जा 6 साल पूरा थियण वारा आहिनि। इन्हनि 6 सालनि दौरान सिंध में केतिरियूं तब्दीलियूं आयूं, केतिरा फंड मिलिया, नओं NSC अवार्ड बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे गुज़िरियल हुकूमती दौर दौरान आयो ऐं उन करे तमामु घणा वसीला सूबनि खे मुंतक़िल थिया। आईनी तरमीम थी, उन वसीले बि सिंध के मुख़्तलिफ़ जेके शोबा आहिनि उहे ट्रांसफर कया विया वफ़ाक़ खां ॿियनि सूबनि खे बि थिया। ॿियनि सूबनि जी भेट कंदासीं सिंध सां त सिंध में हिन वक़्त ताईं छा कयो आहे मौजूदा हुकूमत, ऐं इन हवाले सां असांखे जॉइन कयो आहे नाले वारे दानिश्वर नसीर मेमन साहबु। नसीर, तव्हांखे भली कार्ड चऊं था। तव्हां लाॻीतो लिखंदा रहिया आहियो सिंध जे इशूज़ ते, ऐं सिंध में जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे उनखे कीअं तब्दील करे सघिजे थो, कहिड़ा मसइला आहिनि, उन्हनि जो हल छा आहे। त ओवरऑल जेकॾहिं पाण ॾिसूं 6 साल पूरा पिया थियनि पाकिस्तान पीपल्स पार्टी खे लाॻीतो सिंध में। हाणे इन्हनि 6 सालनि में तमामु घणा वसीला बि असां वटि आया NSC अवार्ड जे ज़रिए। त ओवरऑल जेकॾहिं असां ॾिसूं त सिंध में पैसा बि वधीक आया, उनजे बावजूदु बहितरी आई या बदहाली हाणे वधंदी पई वञे? महिरबानी अता, तव्हांखे यादि हूंदो त 2008 खां अॻु में मुशरफ वारो सॼो दौरु या उनखां बि अॻु वारो दौरु वफ़ाक़ जे हवाले सां सिंध खे 2 वॾियूं शिकायतूं हूंदियूं ऐं उन ते सभु सिंधी हिकु आवाज़ हुया ऐं असां सम्झंदासीं त सिंध जे तरक़ीअ में उहे 2 वॾियूं शयूं रुकावट आहिनि। हिकिड़ो, इख़्तियार सिंध वटि न हुया, यानी सूबनि वटि न हुया बहसियत में, बिल्कुलु सेंट्रलाइज़्ड क़िस्म जो स्ट्रक्चर हुयो। इवन जेके काउंसिल ऑफ कॉमन इंट्रेस्ट जा शोबा तिन ते बि वफ़ाक़ जो कब्ज़ो हुयो। असां चवंदासीं त भई हीअ फलाणा फलाणा जेके इख़्तियार आहिनि उहे वफ़ाक़ कंट्रोल कयो वेठो आहे। तव्हां पुलिस वारा बि उतां था रखो, थापियल हुकुमरान था असांजे मथां मड़ियो, इहे इलेक्टेड आहिनि कोन, उहे हिते तव्हांजे एजेंडा ते कमु था कनि, तव्हांजे ताजुनि खे ख़ुशि था कनि। हिकिड़ो पासो इहो। ॿियो, असां चवंदासीं सिंध जे वसीलनि ते कब्ज़ो आहे। तव्हां NFC में सिर्फ़ु पॉपुलेशन जे बेसिस ते शेयर करे वेठा आहियो, ऑयल एंड गैस रिसोर्सिस में असांजो शेयर नथा ॾियो, ऐं ॿिया अहिड़े क़िस्म जा जेको GST ऑन सर्विसिस हो उहो हुयो। इहे 2-3 शयूं सिंध जे हवाले सां सिविल सोसाइटी, सिंध जी पॉलिटिकल लीडरशिप, पॉलिटिकल सोसाइटी, उन जूं कंप्लेंट्स ॿ वॾियूं हुयूं। 2008 खां पोइ जेका इलेक्टेड गवर्नमेंट आयूं उन्हनि जेके निस्बतनि चङा कम, उहे आइडियल त कोन हुयूं पर ठीकु आहे, निस्बतनि चङा कम 18वीं तरमीम खां पोइ तव्हां वटि इख़्तियार मुंतक़िल थिया ऐं जेको 7हों NFC अवार्ड हो उन जे थ्रू तव्हांखे सब्सटेंशियल अमाउंट वधीक आयो आहे। ठीकु आहे। ख़ुदि ऑयल एंड गैस रिसोर्सिस ते 50% मालिकी आइन जो हिसो थी वई आहे। हाणे इहो सूबनि ते आहे त उनखे कीअं था उन राइट खे असर्ट कनि। इन सॼे अरसे दौरान वेही डेटा कढी ॾिसो, बेइंतहा मुशरफ जे दौर में बाय द वे पैसो घटि न आयो। जेकर केरु इहो चए त पैसो घटि हुयो त मां हुन सां एग्री न कंदुसि। तव्हां हिकु डिस्ट्रिक्ट काउंसिल जी बजट खणी ॾिसो, पोइ जेकर हुन 100 कम्युनिटी सेंटरनि जे नाले ते ॻोठनि में रेसन जूं ऐं चमचनि जूं ओताकूं ठारायूं त उन लाइ असां सिर्फ़ु वफ़ाक़ खे ब्लेम नथा करे सघूं। इहे इख़्तियार ऐं वसीला जेतिरा आया, मां नथो चवां त उहे जेतिरा मिलणु घुरिजनि आहे एतिरा आया, पर मां चवां थो जेतिरा आया उन्हनि सिंध जे माण्हुनि खे सवाइ मायूसीअ जे, सवाइ करप्शन में वधण जे, सवाइ वॾेरनि ऐं भोतारनि जा अकाउंट भरण जे, सिंध जे आम माण्हूअ खे उन मां कुझु हड़ हासिलु न थियो आहे। सही, हीअ जेका NFC ते राइट्स जी जंग आहे, हीअ जेका डेमोक्रेसी जी जंग आहे, हीअ जेका इख़्तियारनि जी जंग आहे, उहा को हिननि असेंबलीअ जे वॾेरनि सिर्फ़ु विड़ी आहे छा? इहे त वेठा उन दौर में आमरनि सां गॾु हुया, उन दौर में बि ऐशूं कंदा। इहा जंग विड़ी तव्हां जहिड़नि सहाफ़ती वर्करनि, ग़रीब सियासी वर्कर जेके पुठियुनि ते लठियूं खाईंदा ऐं जेलनि में ॾींहं रातियूं उन्हनि पंहिंजूं जवानियूं ॾेई छॾियूं, 100 जी तइदाद में नौजवाननि जूं ज़िंदगियूं ऐं नौजवान गुम थिया आहिनि। हीअ सभु हासिलात उन जिदोजहद जो सिलो आहे। उन जिदोजहद जे सिले में जेका रिसोर्सिस ऐं जेके इख़्तियार आया, सॼी सिंध घुमी ॾिसो, ॾींहों ॾींहुं सिंध पोइते आहे। तव्हांखे कहिड़ी शइ सिंध में इम्प्रूवमेंट में मूंखे ॿुधायो नज़र थी अचे? सिर्फ़ु रिश्वत जी बाज़ार वधी आहे, दुकान नया खुलिया आहिनि सियासी ऐं गैर सियासी क़िस्म जा। ही कोर्टुनि में पियो थो पेश थिए त हिकिड़े कार्ड ते 200 ऑर्डर जारी थिया आहिनि। तालीम वारे वज़ीर साहिब कारनामा अंजाम करे वियो। हाणे कोर्टुनि में केस 10-10, 11-11 हज़ार, 12,000 कूड़ियूं भर्तियूं, केतिरे 30,000 जा अंग पिया आया विच ते। मकानी इदारनि जी बजेटुनि जी हालत इहा आहे, एतिरा माण्हू भर्ती कया अथनि जो हाणे ॿुहारे वठण जा पैसा कोन्हनि के। सिंध जे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स जी हालत ॾिसो आहे, तव्हां सॼो मुल्क असां ई तव्हां घुमूं था, मुख़्तलिफ़ हवालनि घुमूं था, माना कमकार लाइ वञूं था। पंजाब जी यूनियन काउंसिल जो हेडक्वार्टर हिननि खां घणो बहितर आहे। खंडर करे छॾियो अथनि सॼी सिंध जे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर ऐं तल्क हेडक्वार्टर खे। को लिंक रोड सलामत कोन्हे, को
आई डोंट नो सिंध में डेवलपमेंट के हवाले से टोटल जैसे सिंधी में चबो कारी वारा कख हैं सिंध में जिम्मेवार उहे हुक्मरान आहिनि जिन खे माण्हुनि वोट ॾिना आहिनि जिम्मेवार उहे हुक्मरान आहिनि जिन माण्हुनि सां जमहूरियत जा वाइदा कया जिन माण्हुनि खे मंशूरनि में वॾा वॾा सावा बाग ॾेखारिया हाणे उहे माण्हुनि जा रिसोर्सिस तबाह थिया हाणे 1000 रुपयनि जे लाइ मायूं सिंध जूं वतन थियूं उन ख़ैराती कार्डनि जे पुठियां कतार हणंदियूं रोज़ 10 ॼणियूं लठियूं खाई ज़ख़्मी थियूं थियनि के गर्मियुनि में बेहोश थियूं थियनि हिकिड़ी तज़लील आहे सॼे सिंधी समाज जी न पर नसीर उहा साहब पई थिए ॾिसो ही 6 बजट पाकिस्तान पीपल्स पार्टी पेश कया आहिनि लाॻीता हिक ॿिए जे पोयां हर बजट में असां ॾिसूं था तरक़ियाती जेके रिथाऊं आहिनि जेके मुख़्तलिफ़ पैकेजिस आहिनि मुख़्तलिफ़ शहरनि लाइ उहे अनाउंस थियनि था अरबे रुपया उन लाइ मुख़्तस कया था वञनि पर अमली तौर ते ऑन ग्राउंड असांखे कुझु बि नज़र नथो अचे त इहे पैसा वञनि केॾांहुं था इन ते वाच डाक जो किरदारु केरु अदा कंदो रुॻो दाऊं वेही मीडिया ते करणु या अख़बारुनि में कालम लिखणु उहो मसइले जो हल आहे ॾिसो हाणे किरदारु कंहिंजो छा थो ठहे इन ते ॻाल्हाइणो पवंदो सभु माण्हू चवंदा था अमली किरदारु नथो थिए ॾिसो अमली किरदारु छा आहे हर इदारे जी पंहिंजी नोयत आहे न किरदार जी स्कूल वारो पढ़ाईंदो स्कूल वारो आर्टिकल न लिखंदो सही तव्हांजो अमली किरदारु ही प्रोग्राम करणु तव्हांजो अमली किरदारु माण्हुनि ताईं शऊर ऐं ॼाण पहुचाइणा असां जहिड़ा कमज़ोर माण्हू जिन वटि ॿी वॾी सघ कान्हे असां कलम खणी 2-4 अंग अखर खणी जेको असांजो तजिए जी सलाहियत आहे कुझु न कुझु पंहिंजे तरफ़ां लिखंदासीं कंदासीं इहो वॉच गार्ड आहे न तव्हां जेको सुवालु कयो न वॉच गार्ड केरु थींदो तव्हां वॉच गार्ड आहियो न सिंधी मीडिया जेको शानदार कमु कयो आहे मूंखे हुन सां ॿिया कई इख़्तिलाफ़ आहिनि पर सिंध जी डेवलपमेंट जे हवाले सां सिंध जे पॉलिटिक्स जे हवाले सां सिंध खे आम माण्हू खे आगाही ऐं ॼाण ॾियण जे हवाले सां सिंधी मीडिया हिकिड़ो शानाइतो कमु कयो इहो प्रैक्टिकल किरदारु आहे न इहो वॉच गार्ड जो रोल आहे न हाणे हिनखे चेंज केरु कंदो सुवालु आहे इहो चेंज करण जा 2 रस्ता हिकिड़ो बुनियादु ॾिसो सिविल सोसाइटी असां जंहिंजी ॻाल्हि कयूं था उहा ई वॉच गार्ड वारो रोल कंदी रड़ कंदी वाको कंदी लेटर लिखंदी फोरम्स ते वेंदी सिविल सोसाइटी बंदूक त कान खणंदी न तव्हां छा कंदो तव्हां इहो ई कंदो न रस्ता छा आहिनि रस्तो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पॉलिटिक्स उहो केरु करे सघे थो उनजा 2 रस्ता आहिनि हिकिड़ो सिंध जो उहो माण्हू आहे जंहिं वटि वोट जी ताक़त आहे जंहिंखे 5 सालनि खां पोइ वोट जो हथियार मिले थो ठीकु आहे उहो पंहिंजो वोट कीअं थो इस्तेमालु करे कंहिंखे थो स्पेस ॾिए छा उहो 1000 रुपए जे ख़ैराती कार्ड जे पुठियां धिका खणे तज़लील जे लाइ वोट ॾियणु थो चाहे या पंहिंजे हिकिड़े शानदार क़ौमी तारीख़ी हक़नि जिन अरबे डॉलरनि जी हीअ धरती मालिक आहे उन जे राइट लाइ थो बीहे इहा चॉइस आहे सिंध जे माण्हुनि वटि ॿियो रस्तो आहे उहे पार्टियूं जेके सिंध जे नेशनल राइट्स जे लाइ जिदोजहद दावा कनि थियूं उहे केर बि हुजनि मज़हबी बि के धुरियूं चवनि थियूं त असां बि नेशनल राइट पीपल्स पार्टी सभ खां वॾी दावेदार थींदी आहे सिंध जे क़ौमी हक़नि जी सिंध जूं कॉम्परस जमायतूं उनमें कई जमायतूं आहिनि 2-3 वॾियूं जमायतूं आहिनि ॿियूं नंढियूं नंढियूं कई जमायतूं आहिनि उन्हनि जो वॾो रोल थो ठहे स्ट्रगल सो पॉलिटिकल स्ट्रगल ई सॉल्यूशन आहे न पर इहो ई त जेको गैप आहे जेको नज़र अचे थो यानी कि मीडिया पंहिंजो किरदारु अदा करे थी दानिश्वर कनि था जेके मुख़्तलिफ़ सिविल सोसाइटी जा माण्हू आहिनि उहे बि कनि पिया जेको तव्हां चओ था लिखणु पढ़ण जो शऊर आगाही ॾियण जो ॿिए पासे हुकूमत आहे उहा बजट ऐं इहे सभु मामला जेके थियनि था पर विच में जेको शइ बचे थी जेको तव्हां चओ पिया त सियासी जिदोजहद या जेके उते करप्शन थिए थी ॿिया इशूज़ थियनि था उहो किरदारु जिन खे अदा करणु खपे उहो बि त कमु सिर्फ़ु असां वारो ई पिया कनि न त किथे अची मां एग्री थो कयां तव्हां सां तव्हां जेका इहा ॻाल्हि कयो था त ख़ुदि सियासी धुरियुनि जे किरदारु ऐं सिविल सोसाइटी जे किरदार में हिकिड़ो थोरो फ़र्क़ु हूंदो आहे ॾिसो पंहिंजा रोल्स आहिनि न सिविल सोसाइटी सॼी दुनिया में छा कंदी आहे लिख पढ़ जो कमु कंदी रिसर्च जो कमु कंदी माण्हुनि खे डेटा ॿुधाईंदी माण्हुनि खे फैक्ट्स ॿुधाईंदी माण्हुनि खे कंपेरेटिव एनालिसिस करे ॾींदी या कंहिं स्टेज ते थोरो वञी करे नवां मॉडल सेट कंदी माण्हुनि खे दुनिया जे ॿियनि मामलनि जी ॼाण ॾींदी उहो बुनियादी तौर ते शऊर ॾियणु सम्झ ॾियणु ऐं माण्हुनि खे का डायरेक्शन ॾियण जो कमु कंदी आहे सिविल सोसाइटी सही जेको पॉलिटिकल सोसाइटी आहे प्राइमरी रोल त उनजो आहे सभ खां उत्तम सियासी धुरियूं आहिनि मां बार इहा शइ चवंदो आहियां असां तव्हांजो रोल ॾाढो नंढड़ो आहे असां जेका शइ माण्हुनि ताईं पहुचाईंदासीं उनजे नतीजे में जेको माण्हुनि वटि हिकिड़ो ज़हनी रद्दमल क्रिएट थींदो उनखे सियासी डायरेक्शन त सियासी धुर ॾींदी न हाणे सियासी धुरियूं जेके सिंध में आहिनि उहे केरु आहिनि उनजो थोरो एनालिसिस कयूं हिकिड़ी त ख़ुदि सियासी धुर वॾे में वॾी त पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे न ठीकु आहे हाणे उनजे अंदरि के मिनिस्टर के सलाहकार के ॿिया उहिदेदार करप्शन कंदा हूंदा हर पार्टीअ में हूंदा ईअं न आहे जेको पीपल्स पार्टीअ में सवाल इहो आहे त हीअ जेका लखनि जे तइदाद में पीपल्स पार्टीअ जो कारकुन आहे सिंध में ऐं तमामु वॾी पार्टी आहे हिन में को बि शक कोन्हे
उहो छो चुप आहे, उहो छो नथो पंहिंजी क़यादत खां सवाल करे त हीअ सिंध जी तबाही छो पई थिए। बुनियादी ज़िम्मेवारी उन पार्टीअ जे अंदरि वेठल लीडर, उन पार्टीअ जे अंदरि वेठल कारकुन जी आहे, सही, जंहिं वटि हुकूमत जो हक़ मिलियल आहे। उन खां पोइ अचो हलो उहे कनि था नथा कनि, किन जी मसलियत हूंदी, किन जी मजबूरी हूंदी, किन जो इन सॼे धंधे में शेयर हूंदो, के वीचारा डिॼंदा हूंदा ऐं ॿिया हूंदा लातालुक। सही, इहे ई कैटेगरीज़ मूंखे नज़र थियूं अचनि। पर मजमूई तौर सां ॿी ॻाल्हि मसइलो इहो आहे त पीपुल्स पार्टी हाणे पार्टी न रही आहे। कारकुन ॻाल्हाए त कंहिंसां ॻाल्हाए, चवण कान त लखे कारकुन आहिनि, उन्हनि जी हिकिड़ी जज़्बाती वाबस्तगी बि आहे, पर पार्टी जे अंदरि को फोरम हुजनि न, को अहिड़ो प्रोसेस हुजे जंहिंमें हुनजो वॉइस वञे न, जंहिंजे थ्रू कंहिंखे अकाउंटेबल करे सघे न। हाणे पार्टी जो सदर मिसाल तौरु काइम अली शाह साहिबु आहे, तव्हां सम्झो था ठुले कंहिं वर्कर जी पहुचंदी काइम अली शाह साहिब ताईं, उहो ज़िले जे सदर ते न पुॼी सघंदा, कोन हूंदी। तंहिं करे पार्टी जा स्ट्रक्चर्स विया आहिनि ख़तम थी, हाणे इंडिविजुअल फैसला। न नसीर साहब ॾिसो, पाण पीपुल्स पार्टी ते त तनक़ीद हर प्रोग्राम में कयूं था, ॻाल्हि इहा त पीपुल्स पार्टी त कुझु करे नथी। मां ॿिए पासे बि अचां थो, ॿियूं पार्टियूं कहिड़ियूं आहिनि, उन में वरी ॿ कैटेगरीज़ आहिनि। हिकिड़ियूं पार्टियूं आहिनि जेके ख़ुदि पार्लियामेंटी पॉलिटिक्स जो हिसो आहिनि ऐं मुखालिफ़ धुर आहिनि, ॿियो रोल ठहे थो हुननि जो। हाणे बदकिस्मती सां मुखालिफ़ धुर जे अंदरि छा थो थिए त उहे कॾहिं ख़ुदि हुननि जा इतादी थियो वञनि, कॾहिं वरी कनि ते मामला नथा ठहनि, मामला न ठहनि था, ॿियो को प्रिंसिपल स्टैंड्स कोन्हनि की हुननि जा। मिसाल तौरु हाणे फंक्शनल लीग जे सरबराह जन चई छॾियो थी हुर जमायती पार्टी आहे, त पोइ हाणे हुन खां असां छा सवाल कंदासीं? बिल्कुलु, उहो चवंदा असांजी त पीराणी गादी आहे जमायती पार्टी आहे, ठीकु आहे, जंहिंखे शौक़ु आहे उहो इहो ॾिसी वेंदो, हुन ॻाल्हि कई आहे खरी, मूंखे इख़्तिलाफ़ आहे उहा ॿी ॻाल्हि आहे, हुन ॻाल्हि चिटी कई आहे, जेके वेठा आहिनि असां सम्झूं था उहे हाणे हुन पीराणी गादीअ जो हिसो, तंहिंजे करे उन्हनि खे जेका मथां लाइन मिलंदी वीचारा हुन ते हलंदा, उहो पंहिंजो वॉइस न ॾींदा। ॿियूं जेके मुखालिफ़ धुर एकड़ बेकड़ का आहे, उहा हाणे हुकूमतुनि जो हिसो थिया वेठा आहिनि, एम बि हुकूमत जो हिसो थी वेठी आहे। हाणे चवंदा पार्लियामेंट पॉलिटिक्स खां ॿाहिरि, उन में ख़ासि तौर ते जेके वॾी सिंध में धुर बणिजे थी मजमूई तौरु, उहा बणिजे थी कॉम्प्रेस पार्टियूं। बिल्कुलु, कॉम्प्रेस पार्टियूं रड़वाका त कनि थियूं, दाऊं बि कनि थियूं, कॾहिं हिते मुज़ाहिरो, कॾहिं हुते मुज़ाहिरो, बयान, मुज़मतूं, प्रेस रिलीज़, पर सिधी सिधी ॻाल्हि आहे त हाणे सिंध खे इन क़िस्म जे हल्की फुल्की ट्रीटमेंट सां उहे हाणे ठीकु न करे सघंदियूं। इहो जेको मुखालिफ़ धुर जो ॿाहिरां वेही पॉलिटिक्स करण जो इहो अंदाज़ आहे, उनखे उनजे मुंहिंजे ख़्याल आहे रिविज़िट करण जी ज़रूरत आहे। उन्हनि खे पंहिंजे तौर तरीक़नि खे, जिदोजहद जे तरीक़नि खे रिविज़िट करण जी ज़रूरत आहे। ख़ुदि भला जेके नेशनलिस्ट पार्टीज़ आहिनि उन्हनि जा अंदरूनी एनालिसिस कयो, हिकिड़ो त अलाए घणा दड़ा थी विया आहिनि ख़बर नथी पए, ॿ चारि वॾियुनि पार्टियुनि खे छॾे करे बाक़ी सॉरी टू से ॿियनि माण्हुनि इन करे नंढियूं नंढियूं धुरियूं ठाहिनि जो हुनजा पंहिंजा वेस्टेड इंट्रस्ट आहिनि। बिल्कुलु, अच्छा, जेके वॾियूं धुरियूं आहिनि उन्हनि में बि कंहिंजा पंहिंजा वेस्टेड इंट्रस्ट आहिनि, उनजी का डायरेक्शन कोन्हे। कॉम्प्रेस में वॾे पैमाने ते जेका हुननि ते तनक़ीद आहे उहा जाइज़ तनक़ीद आहे, क्राइम जो हिसो आहिनि, बताखोरी कनि था, ॻाल्हियूं वॾियूं कनि था सुन जे हवाले सां, कॾहिं प्लाटनि जा मसइला, कॾहिं ज़मीनुनि जा मसइला, हुननि जूं तरजीहात बदकिस्मती सां बयानु ॾियण जी हद ताईं वरा ठीकु आहिनि, कॉन्फ्रेंसूं बि कनि था, कॾहिं कॾहिं मुज़ाहिरा बि कनि था, पर हुननि खे पंहिंजो हाउस ऑर्डर में आणो पवंदो। कारकुन उते बि फ्रस्ट्रेट आहे। तव्हां ॾिसो कराचीअ में 23 मार्च ते मूंखे ख़बर न आहे 3 लख 4 लख 5 लख 6 लख तमामु वॾी सियासी ताक़त जो सिंध जे माण्हुनि मुज़ाहिरो कयो। हाणे उनखे क़यादत में इहा अहलियत हुजणु घुरिजे जो माण्हुनि जे उन रद अमल खे डायरेक्शन ॾिए, लीडरशिप ॾिए, उहा नथी पई थिए, गेप हिते अची वियो आहे। तंहिंजे करे हर पासे असांखे जेका हिकिड़ी मौत जहिड़ी माठार थी नज़र अचे कॾहिं कॾहिं, जेको हेॾे अन्याय खां पोइ जेको रद अमल हुजणु घुरिजे उहो जेको नज़र नथो अचे, उनजो सबबु इहो आहे त हर पासे को वेस्टेड इंट्रस्ट आहे या ॿियूं मसइलतूं आहिनि, इन जे करे असांखे तब्दीली नथी नज़र अचे सघंदी। चलो, टाइम थियो हिकिड़े ब्रेक जो। नाज़रीन, हलूं था ब्रेक ते। ब्रेक खां पोइ असां वापसि जॾहिं ईंदासीं त कोशिशि कंदासीं नसीर मेमन साहिब सां ॻाल्हि ॿोल करियूं भारतीय चूंडुनि जे हवाले सां। उते जेका तमामु वॾी तब्दीली आई आहे, कांग्रेस खे शिकस्त थी ऐं बीजेपी हिकिड़ी वाज़े अक्सर सां खटे आई आहे, त उते कहिड़ा सबब आहिनि ऐं जेकॾहिं असां पाकिस्तान ऐं भारत जी सियासत ॾिसंदासूं, उते जो समाज ॾिसंदासूं, उते जा मसइला ॾिसंदासूं, त उन्हनि में तक़रीबन हिकु जड़ाई आहे। पर ऐं उते कांग्रेस जी जेका कारकर्दगी रही उन जी भेट जेकॾहिं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी कारकर्दगी सां कजे त उन में को असांखे नज़र न ईंदो। पर उन जे बावजूदि उन ते असां चाहींदासूं त नसीर अहमद साहब पंहिंजो जेको तजुर्बो आहे उहो पेश कनि। अचूं था नंढी साई खां पोइ।
नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार। नसीर साहब, हाणे जेकॾहिं असां भारत में हाणे जेके ताज़ियूं चूंडूं थियूं आहिनि उन जी भेट करियूं पाकिस्तान में थियल चूंडुनि सां, कांग्रेस जी कारकर्दगी छा रही, पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी छा रही, हुते कांग्रेस खे एतिरी बदतरीन शिकस्त थी अचे, हिते पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेकॾहिं रुगो सिंध जे हवाले सां ॾिसूं त पहिरीं जे भेट में बि वधीक सीटूं खटे आई। हाणे उन में छा पीपुल्स पार्टी जो को ॿियो करिश्माती को मौजो इहो थियो आहे, या उनखे फ़रिश्तनि जी का सपोर्ट हुई, या वरी को मुतबादिल न हो जंहिंजे करे पाकिस्तान पीपुल्स पार्टी आई आहे ॿीहर? पहिरीं ॻाल्हि त इंडिया जी चूंडुनि जे हवाले सां मां पर्सनली सम्झां थो त इहो हिकिड़ो तमामु वॾो सेटबैक आहे त बीजेपी जहिड़ी रुजत पसंदि धुर, मां चवंदो अञा बि पाकिस्तान इन मामले में त पोइ घणो अॻिते आहे। असां वटि जमायत इस्लामी वारा 4 सीटूं खणण लाइ परेशान हूंदा आहिनि। बिल्कुलु। पर बीजेपी जेका हिकिड़ी कटर मज़हबी रुजत पसंदि धुर आहे, जंहिंजो सॼी पॉलिटिक्स जो बुनियादु हिंदू परस्तीअ ते ॿधलु आहे ऐं मुस्लमान दुश्मनी ऐं पाकिस्तान दुश्मनी इन ते ॿधलु आहे, उन धुर जो हेॾी वॾी जेका सेक्युलर स्टेट सॾाए मुल्क सॾाए ऐं जिते 1.5 करोड़ सवा अरब जी आबादी जेका सभ खां वॾी डेमोक्रेसी क्लेम करे, थियो त डेमोक्रेटिक प्रोसेस आहे, हिन खां इनकार कोन्हे। बिल्कुलु। पर उते अहिड़ियुनि फोर्सिस जो एॾे वॾे सघारे तौर ते उभरणु, बीजेपी जूं अकेलियूं सीटूं रुगो ॾिसो, मुंहिंजो ख़्याल आहे 280 खां मथे सीटूं अची चुकियूं ऐं कांग्रेस मुश्किल सां 40 42 अलाए 43 इत्तेहाद जूं सीटूं 340 इत्तेहाद जूं सीटूं कुल मिलाए 340 साॻियूं धुरियूं साॻियो माइंड सेट आहे त हीउ जेको हिन रीजन जे अंदरि जुनूनियत ऐं इंतिहा पसंदी वधे पई मजमूई तौरु, उहा भली कहिड़े मज़हब जी हुजे, हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त जुनूनियत कंहिं बि मज़हब जे नाले ते थिए, कंहिं बि ॿी सुञाणप जे नाले ते थिए, उहा इंतिहाई ख़तरनाक शइ आहे। सो हिन ख़िते में अॻे असां ॾिठो पियो, तव्हांखे ईरान में ऑर्थोडॉक्सी नज़र अचे थी, तव्हां अफ़गानिस्तान में ॾिसो था कड़ियूं क़ुवतूं उते पावरफुल पयूं थियनि, तव्हांजे साम्हूं आहे पाकिस्तान, ऐं इंडिया बदकिस्मती सां हाणे उन रस्ते ते अची वियो आहे। इन सां हिन ख़िते जे अंदरि वधीक मामला मूंखे लॻे थो ख़राबु थी सघनि था। सो पहिरीं ॻाल्हि आहे। हाणे अचूं था त कांग्रेस हारायो, तव्हां कंपेयर कयो था त पीपुल्स पार्टी, पर हाणे कांग्रेस जो जेको इक़्तिदार जी ड्रेग आहे उहा पाकिस्तान हिंदुस्तान ठहण खां वठी जे दौर खां वठी हुनजो राज आहे, उनजे भेट में पीपुल्स पार्टीअ जा अञा थिया आहिनि 40 साल। कांग्रेस वक़्त ब वक़्तु ॾाढी हिकिड़ी प्रोग्रेसिव ऐं सुठी जमायत हुई कंहिं दौर में, तमामु हुनजो हिकिड़ा रेडिकल वेज हुआ, ऐं इवन न रुगो उन जेका उते डेवलपमेंट थी आहे भारत में, उन जेका ग्रोथ रेट आहे इकोनॉमी जी डेवलपमेंट आहे उहा पंहिंजी जाइ ते, पर जेका हुननि हिकिड़ी ॾाढी इंटेलिजेंट क़िस्म जी जेका फॉरेन पॉलिसी रखी, उहा नेहरूअ जे दौर खां हुननि एडॉप्ट कई, उहा तमामु शानदार हुई। विच ते तव्हांखे थोरो जेको गंद नज़र अचे थो उहो इंदिरा गांधी जे दौर में जॾहिं एमरजेंसी लागू थिए थी, ऐं ख़ैर मसइला त वॾा आहिनि, वॾो मुल्क आहे, पर बुनियादी ॻाल्हि छा आहे, कांग्रेस प्लेटफॉर्म आहिस्ते आहिस्ते माण्हुनि जी एस्पिरेशन ते पूरो न पियल थी, वक़्त सां गॾु उनजी इंस्टीट्यूशनल डिके थियो आहे, लीडरशिप जो क्राइसिस उते बि सीरियस रहियो आहे, ऐं उते ॿिया कई तरह जा मसइला कांग्रेस सां थिया आहिनि। छा थियो आहे त जेकर पीपुल्स पार्टी बि उहो सभु कुझु करे पई, जेकर असां ईअं कंपेयर कयूं त जेकर पाकिस्तान लेवल ते ॾिसो त पीपुल्स पार्टीअ सां बि लॻभॻि उहो ई कमु थियो आहे। सिंध जी सिचुएशन ॿी आहे, ईअं उते बि कुझु स्टेट्स हूंदियूं जिते कांग्रेस जो अञा बि स्ट्रांग होल्ड हूंदो। हींअर बि राहुल पंहिंजी अबाणी सीट क्लेम कई आहे, 43 सीटूं ठीकु आहे, कुझु स्ट्रांग होल्ड पॉकेट्स हुनजा बि हूंदा। पीपुल्स पार्टी बि मजमूई तौर पाकिस्तान में हिकिड़ी पॉकेट में वञी रही आहे, सिंध हिकिड़ो पॉकेट आहे। बिल्कुलु बलोचिस्तान में हुनजी का तव्हांखे नज़र नथी अचे, केपी में ग़ाइब थी वई, पंजाब में वाइप आउट थी वई। सो जेकर नेशनल लेवल ते ॾिसंदो त ॻाल्हि साॻी आहे, पर जेकर तव्हां रुगो सिंध जी कंपेरिज़न में था ॾिसणु चाहियो त पीपुल्स पार्टीअ जी जेका सभ खां वॾी ख़ुशकिस्मती आहे उहा इहा आहे त उनजा मुखालिफ़ हुन खां बदतर आहिनि। बुनियादी शइ आहे। मिसाल हुनजा मुखालिफ़ कहिड़ा आहिनि, नवाज़ लीग आहे, उहा जमायत इस्लामी हूंदी, उहा इमरान ख़ान जी तहरीक इंसाफ़ हूंदी, हा फंक्शनल लीग हूंदी। हाणे उहे न प्रो पीपुल पॉलिटिक्स था कनि, न माण्हुनि वटि हुननि जो उन तरह जी का पेनिट्रेशन आहे, न हुननि वटि को मुतबादिल बहितर प्रोग्राम आहे, न का हुननि खां बहितर क़यादत आहे कंहिं बि हवाले सां। नेशनलिस्ट आहिनि, उन्हनि जी पार्लियामेंट्री पॉलिटिक्स जी अञा हू नर्सरी ते लेवल ते पहुता आहिनि, अञा केजी लेवल ते वञनि, अञा घणो सफ़र आहे डिफरेंट। उनखे मां इन करे नथो कंपेयर कयां जो हुननि जी पॉलिटिकल पिच बिल्कुलु डिफरेंट रही आहे। बिल्कुलु। सो पीपुल्स पार्टी वटि हिकिड़ो खुलियो मैदान आहे सिंध में, समूरनि माना इख़्तिलाफ़ राय जे बावजूदि माण्हुनि वटि 100 बेज़ारियूं आहिनि, 100 मसइला आहिनि, पर हू चवंदा ॿिए पासे त हुनखे ॿीणो वधीक अंधोकार थो नज़र अचे। ऑनेस्टली इहे ॿिया जेके मुख़्तलिफ़ दौरनि में तजुर्बा थिया जेके धुरियूं हुयूं इहे सभु आज़मायल आहिनि। बिल्कुलु पीपुल्स पार्टीअ में 100 ख़राबियूं आहिनि, पर पीपुल्स पार्टी इहो त कोन थी चए त असां फलाणी रूहानी गादीअ जी पार्टी आहियूं।
असां वटि ॿियो कोन ॿियनि लफ़्ज़नि में नथो अची सघे। बिल्कुलु। त हाणे इहे जेके रुजती ट्रेंड्स आहिनि उन जे नतीजे में माण्हू चवनि था त पोइ भई असां पिराणी गादियुनि वटि त पॉलिटिक्स न करे सघंदासीं, उन्हनि वटि जिनखे करण जी दिलि चाहे थी उहे कनि था। तंहिंजे करे तव्हां ॾिसो न मुतबादिल वॾे पैमाने ते जेको सिंध में ख़्यालु आहे सियासी मुतबादिल जो, उहो हिकिड़ो वॾो प्रॉब्लम आहे। मां हिकु आम सिंधी माण्हू हुजे, तव्हांखे असांखे उनजी जेका पैराडॉक्स आहे जंहिं मुंझारे जो शिकार आहे उनखे असांखे सम्झणो पवंदो। मतिलबु चई सघिजे थो न त असांजे मसइलनि जो जेको बुनियादु आहे उहो मुतबादिल न हुजणु आहे। बाक़ी हिकु वॾो बुनियादु इहो आहे, सभ खां अहम बुनियादु इहो आहे। इहो मां चवंदो भला ठीकु आहे असां वटि मुतबादिल कोन्हे, सिंधी माण्हू वटि मुतबादिल न हुजे, पर सिंधी माण्हू सुवाल त करे मुतबादिल खां पहिरियों रुॻो पुछाणो त करे इन ई पार्टीअ खे वोट ॾियनि, मूंखे इन सां बि इख़्तिलाफ़ कोन्हे। ॾिसो मां सिंध में जंहिं तब्दीली जी ॻाल्हि कयां थो, मां इहा नथो चवां त पीपुल्स पार्टी हटायो ऐं बे ऐं से आणियो, मां इहो नथो चवां। मां चवां थो सिंध जो माण्हू बग़ैर सुवाल जवाब जे, बग़ैर क़ौमी मफ़ादनि जे शर्तनि खे लागू करण जे, ज़ाती मफ़ाद न, बग़ैर अकाउंटेबिलिटीअ जे कंहिंखे बि इक़्तिदार न ॾिए, उहा पीपुल्स पार्टी हुजे, उहा फंक्शनल लीग हुजे, उहे कॉम्प्रस जमायतूं हुजनि, केर बि क़ौमी एहतिसाब थियणु खपे, क़ौमी एहतिसाब कनि, पोइ भली पीपुल्स पार्टीअ जो कनि, पीपुल्स पार्टी अकाउंटेबल थी ईंदड़ 100 साल रूल करे, मूंखे पीपुल्स पार्टीअ सां को प्रॉब्लम न हो। पर इन ॻाल्हि ते सां त को बि इनकार न कंदो त ज़ाती जेको मफ़ाद आहे उहो असांजे वोटर जो हिन वक़्तु तरजीह आहे, उहो करे थो, पंहिंजो ज़ाती मफ़ाद हासिल करे थो, हुन खां पोइ मिसाल तौर तव्हां पीपुल्स पार्टी ज़ाती मफ़ाद माण्हुनि जा उहे हल करे। हाणे ॾिसो नंढे पैमाने ते मिसाल तौर माण्हू असां जंहिंजी सोच, छो त जॾहिं तव्हां दरवाज़ा सभु माण्हुनि जा बंदि कया हुजनि 60-70 साल, माण्हू जेको ग़रीब माण्हू वेठो आहे कंहिं रिमोट एरिया में हिकिड़ी झूपड़ीअ में वेठो आहे, उहो चए थो यार मूंखे 1000 रुपया ॾियनि था, तमामु वॾी ॻाल्हि आहे। उन लाइ हू वीचारी औरत खे कढे थो, उहा लठियूं बि खाए थी, उहा बेहोश बि थिए थी, उनजी तज़लील बि थिए थी, पर हुनखे इहा ख़बर कान्हे त जंहिं झूपड़ीअ में रहियो वेठो आहे उनखां कुझु किलोमीटरनि जे फ़ासिले ते हिकिड़ो तेल या गैस जो अहिड़ो वॾो रिज़र्व हूंदो जंहिंमां अरबे रुपया निकिरंदा हूंदा। उन्हनि अरबे रुपयनि में हुनखे जाइज़ शेयर न थी ॾिए हुकूमत, या उते का इंडस्ट्री लॻाए हुनखे इज़त भरियो रोज़गार न थी ॾिए, हुनखे 1000 रुपए जे ख़ैरात ते रखी उनजे सेंटीमेंट खे कैप्चर करे उन जे नाले ते हुन खां वोट वठिजे थो। बदकिस्मती इहा आहे त उहो माण्हू चए थो यार मुंहिंजी कुल काइनात इहो 1000 रुपया, या मुंहिंजी कुल काइनात आहे जेका मूंखे कची क्लार्की मिली, मुंहिंजी इहा काइनात आहे। न पर बदकिस्मती पोइ असांजी इहा कोन्हे त जेको पाकिस्तान पीपुल्स पार्टी माण्हू खे इहो ख़ैरात वठण ते हिरायो, हीअ हुकूमत जेका आहे मुस्लिम लीग नून जी, उहा बि त साॻियो कमु पई करे। ॾिसो मुस्लिम लीग नून, मां हिकिड़ी ॻाल्हि खे थोरो एक्सप्लेन कयां त सोशल सिक्योरिटी प्रोग्राम्स जे ख़िलाफ़ मां कोन आहियां। मां चवां थो ठीकु आहे सॼी दुनिया में अहिड़ा प्रोग्राम्स हूंदा आहिनि, अल्ट्रा पुअर खे हुकूमतूं सब्सिडीज़ ॾींदियूं आहिनि ऐं टारगेटेड सब्सिडीज़ ॾींदियूं आहिनि, मसइलो इहो न आहे, इहो तव्हां करियो, पर उनजे पैरेलल ट्रैक ते तव्हां सोसाइटी में मेरिट ऐं डेवलपमेंट जा बुनियाद त रखंदा वञो न। त असां चऊं था ठीकु आहे हीअ जो सब्सिडी ॾियूं था हींअर 20 सालनि में 30 सालनि में 40 सालनि में असां एलिमिनेट कंदासीं, हीअ असांजो प्रोग्राम आहे। गॾु असां इंडस्ट्रियल ग्रोथ पिया करियूं, गॾु असां ॿियूं डेवलपमेंट में इन्वेस्टमेंट पिया करियूं, असां ह्यूमन डेवलपमेंट में इन्वेस्ट पिया करियूं, ऐं असांजो टारगेट आहे 20 सालनि खां पोइ ख़ैरात ते न हलंदा माण्हू। हीअ हिकिड़ी मजबूरी आहे जो 60 सालनि जी एक्यूमुलेटेड पॉवर्टी आहे, असांखे माण्हू खे रिलीफ ॾियणो आहे। ईअं हुजे त मां एग्री करियां। नवाज़ शरीफ़ पंजाब में ईअं पियो करे, शहबाज़ शरीफ़, उहो हिकिड़े तरफ़ तमामु बहितरीन गवर्नेंस रखियो वेठो आहे, खामियूं उते बि आहिनि, हेॾो सारो सूबा मां नथो चवां आइडियल आहे, सिंध सां कंपेयर कंदो त 1000 भेरा बहितर हुनजी हुक्मरानी आहे। नसीर साहब 54 लख या को 57 लख माण्हू आहिनि जेके बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम मां फ़ाइदो वठंदा, इहा 1000-1200 रुपया जेको मंथली मिले थो, त छा हिन प्रोग्राम जी कामयाबी तॾहिं चइबी जॾहिं इहो अंग घटिजे या अञा वधे, ख़तमु थी वञे? जेकर पीपुल्स पार्टी या कंहिं बि पार्टीअ जी जेकर तव्हांखे सक्सेस मेयर करणी आहे त आइडियली चैरिटी ज़ीरो ते हली वञे, डेवलपमेंट हुजे। न पर हिन ख़ैरात ते त पोइ कोन घटिबो न अंग। सो इहो पॉलिटिकल पार्टीज़ जी स्ट्रेटेजीज़ ऐं विजन जो सवाल आहे न। दुनिया सॼी में पॉवर्टी हूंदी आहे, अमेरिका में बि आहे, ईअं न आहे। बर्तानिया में सोशल सिक्योरिटी ते माण्हू हलनि था, पर हू ईअं नथा रखनि त माण्हू मुस्तक़िल हुन सोशल सिक्योरिटी ॾींदा। सोशल सिक्योरिटी ते जेको माण्हू पैसा वठंदो आहे न बर्तानिया में, उनजी पूरी डेटा हूंदी आहे, उनखां इहो सवाल हर महीने 3 महीने या हिकिड़ी फ्रीक्वेंसी हूंदी आहे त तो हिन विच में घणिनि जायुनि ते अप्लाई कयो, बल्कि उनखे हू अपॉर्चुनिटीज़ कम्युनिकेट कंदा त फलाणी जाइ ते अपॉर्चुनिटी आई आहे, तूं वञ, असां तोखे फैसिलिटेट था कयूं। हू माण्हुनि खे ता क़यामत ख़ैरातुनि ते न रखंदा आहिनि। ॿी ॻाल्हि इहा त जेका हीअ सब्सिडीज़ आहिनि या चैरिटीज़ आहिनि, उहे मिसाल लैटिन अमेरिका जो मॉडल ॾिसो न, मैक्सिको ऐं ब्राज़ील में बि इहा शइ हली आहे। हुननि उन सां गॾु डेवलपमेंटल टारगेट्स रखिया, हुननि चयो त भई असां 1000 रुपया या 1500 या जेका बि हुननि जी साइज़ आहे उहा ॾींदासीं, लिंक कयो ह्यूमन डेवलपमेंट सां, जीअं माण्हुनि खे उहा सब्सिडी मिले, पर उहा सब्सिडी चैरिटी तौरु न मिले, उहा कंडीशन हुजे ॿी डेवलपमेंट सां। त जेकर तव्हां उन टारगेटेड सब्सिडी खे डेवलपमेंट सां कनेक्ट करियो त पोइ त शानदार शइ आहे।
पर रुगो इन लाइ ॾींदा वतो। हाणे कोर्ट में छा इंकिशाफ थियो आहे, टियों ॾींहुं तव्हां अख़बार में पढ़ो त पीर मदर साहब इहो चयो त ही वैकेंसियूं करे नौकरियूं ॾियो छो त इलेक्शन वेझी आहे। मूंखे ॿुधायो ईअं डेवलपमेंट थींदी आहे? तव्हां 16,000 असामियूं कूड़ियूं क्रिएट करे ऐं ही कहिड़ो मुल्क आहे जिते केरु पुछण वारो तयारु कोन्हे। पार्टी वेठी आहे, कोर्टुनि में एतिराफ़ी बयान पिया अचनि, पार्टी जी क़यादत किथे आहे? कंहिं चयो त ही जुर्म असां कयो आहे? कंहिं चयो त असां हिननि खे कीअं हैंडल कंदासीं? छा ईअं इंडिपेंडेंट रियासतूं आहिनि छा हर वज़ीर वटि जेको जीअं वणे सो करे? को कानून क़ाइदो, को ज़ाब्तो, को पुछाणो, को सिस्टम को आहे? जे हुजे हा त ईअं को तव्हां त पंहिंजे इदारे में 6 माण्हू त रखी ॾेखारियो। 16,000 त वॾी ॻाल्हि आहे, तव्हां मूंखे 6 माण्हू त रखी ॾेखारियो हिन इदारे में। आहे पॉसिबल? ही अंधेर नगरी आहे जंहिंजे करे इहो सभु कुझु आहे। असांजो इख़्तिलाफ़ आहे हिन अंधेर नगरीअ ते आहे। न ॾिसो, हाणे वरी ॻाल्हि वरी बि उॾाई हली वेंदी। तव्हां चओ था त ठीकु आहे, चैरिटी हुजणु खपे, इंडस्ट्रीज़ लॻनि, ॿिया प्रोजेक्ट शुरू थियनि। वरी जेकॾहिं उन पासे वञूं था त उते उन्हनि वटि जवाब आहे त असां वटि जेको तवानाई जो बुरान आहे, इंडस्ट्रियूं लॻायूं, हलंदियूं छा थिए, उन लाइ पावर किथां ईंदो? साईं ॻाल्हि ॿुधो, पावर जो जेको मसइलो आहे उहो वरी हिकिड़ो पूरो अलॻि डिबेट आहे, उन ते असां ॻाल्हाए सघूं था। पर ईअं न आहे त को तवानाईअ जा मुतबादिल कोन्हनि। ही सॼी इंडस्ट्री का हिन वापडाई हिननि जे बिजली ते थी हले छा? तव्हांखे कराची में कई इंडस्ट्रीज़ नज़र ईंदियूं जिन पंहिंजा इंडिपेंडेंट पावर सप्लाई जा नंढा यूनिट्स लॻाया आहिनि। इहो हाणे तव्हांखे अलो आहे हर इंडस्ट्रीअ खे त पंहिंजी इंडस्ट्रियल नीड मीट करण लाइ सोलर पावर कामन थींदो पियो वञे, उनजा तरीक़ा मौजूदु आहिनि। भई इंडस्ट्री ही जा का ॿी सॼी मुल्क में हले पई, हेॾे पावर जे बहिरान जे बावजूदु तव्हां पुठियनि 5 साल में खणो, पाकिस्तान जी एक्सपोर्ट वधी आहे घटी आहे? किथां पई एक्सपोर्ट अचे? प्रोडक्शन थिए पई न किथे न किथे, कंहिं न कंहिं कुंड में। जेकर पावर कोन्हे त उन पावर सप्लाई करण जा या प्रोसेस हाणे त सूबनि वटि अहिड़ी तरमीम खां पोइ एतिरा अख़्तियार आहिनि। कंहिं झलियो आहे त हिकिड़ो पावर हाउस पंहिंजो लॻायो, का मनाए छा आइन में? तव्हां बि त को जेकर गॾाणीअ में हू चाइना खां वठी अची पावर लॻाए सघे थो प्लांट, जेकर पंजाब में लॻाए सघे थो त सिंध वजे हेॾो कोयले जो बदकिस्मती त असांजी इहा आहे त नयूं सनतूं लॻनि, उन खां त नूरी आबाद ऐं ॿिया जेके सनतूं मुंतकिल थियूं त जॾहिं पार्टी जी क़यादत माण्हुनि खे मैसेज इहो ॾिए त असां तव्हांखे रोज़गारी ॾींदासीं, जो तव्हांखे सरकारी नौकिरी ॾींदासीं। तव्हां ही माइंड सेट जो मसइलो आहे, हीउ रिसोर्सिस जो मसइलो कोन्हे। पंजाब छा थो चए? पंजाब चए थो ऐं रोज़गार जो अपॉर्चुनिटीज़ ॾींदुसि। पहिरियों कयो ही इंडस्ट्री, ही सिख्या जो मर्कज़, ही एक्सपोर्ट जा दरवाज़ा, ही गल्फ में नौकरियूं, हुननि पूरो सिस्टम डेवलप कयो। सरकारी नौकरी कोन्हे पंजाब, सरकारी नौकरीअ ते डिपेंडेंट कोन्हनि। सरकारी नौकरी बि आहे, पर उते तव्हां ॿुधो आहे त कंहिं वज़ीर ऑर्डर विराया 16,000 नौकरियूं, 20,000 नौकरियूं कूड़ियूं विराइनि, या सिफारिशी पर्चुनि ते नौकरियूं ॾियनि? हराम। एकड़ बेकड़ थींदा हूंदा, मां नथो चवां त ज़ीरो, पर ही जेको पाण वटि सिंध में असां ॾिसूं था, इहो त मां कंहिं सूबे में कोन थो ॾिसां। चलो टाइम थियो हिकिड़े ॿिए ब्रेक जो, नाज़रीन हलूं था ब्रेक ते, असां गॾु रहिजो। नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार। नसीर साहब, हाणे ॻाल्हियूं त सभु पंहिंजी जाइ ते आहिनि। तव्हां सिंध में ॾिसो जेका एजुकेशन जी तव्हां पाण ज़िक्र कयो, हाणे त 16,000 मास्तर रुगो सियासी बुनियादनि ते जायूं न हुयूं भर्ती थी आहे। उहा हिकिड़ी अलॻि शइ आहे, पर असां वटि जेको ओवरऑल एजुकेशन जो सिस्टम आहे, कॉपी कल्चर आहे, ॿिया जेके मामला आहिनि, उनमें उहे नौजवान जेके मेरिट ते अचनि था, जेके हिन वक़्तु डिप्रेशन जो शिकार आहिनि, जिन खे का बि सपोर्ट कोन्हे जेका हुकुमरान पार्टी आहे उनजी, उहे उन्हनि वटि कहिड़ो रस्तो आहे, उहे केॾांहुं वञनि? हिन वक़्तु असांखे को हूअं त रस्तो नज़र त नथो अचे। तमामु अहम मसइलो आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त सिंध में लॻभॻि जेका 50-60% आबादी आहे उहा हाणे बिलो 30 years जी एज जी आहे। मूं वटि एग्ज़ैक्ट फिगर्स कोन्हनि, पर लॻभॻि इहा प्रोपोर्शन आहे। उहो सॼो हिकिड़ो नस्ल अहिड़े तरफ़ हुनखे हिकिड़ी ऊंधाई पई नज़र अचे, उनखे का मेरिट हाणे नज़र नथी अचे जंहिं ते उहो कम्पीट करे। सभु दरवाज़ा अहल माण्हुनि जे लाइ तव्हां बंदि करे छॾिया आहिनि। सरकार सिफारिशुनि ते बि नौकरियूं ॾेई घणियूं ॾींदी? भला बिल्कुलु ठीकु आहे, घणियूं ॾींदी, 1 2 लाख 3 लाख घणियूं ॾींदी? हीअ त पूरी जनरेशन जेका सिंध में पॉपुलेशन जो ग्रोथ रेट आहे 3-3.5 सैकड़ो खां त मुंहिंजो ख़्यालु आहे वधीक हूंदो हाणे। त उन हिसाब सां हर साल लखें नवां जेके ग्रेजुएट्स निकिरंदा हूंदा, उहे केॾांहुं वेंदा? ऐं नौजवाननि खे मुंहिंजो ख़्यालु आहे, हाणे मां 2-3 गुज़ारिशूं कयां जेके जॉब मार्केट में अचणु चाहिनि था या ईंदा। पहिरियों 2-3 शयूं हाणे सम्झी छॾनि, ऐं उहे पेरेंट्स खे बि सम्झणियूं पवंदियूं, जीअं ॿारनि खे उन ज़हनी फ्रेम ऑफ माइंड में आणनि। हिकिड़ो त रोज़गार ऐं सरकारी नौकरी 2 अलॻि शयूं।
असां वटि हाणे इहो कॉमन अंडरस्टैंडिंग आहे त रोज़गार माना सरकारी नौकिरी, ऐं सरकारी नौकिरी बि उहा जेका कोशिशि हुजे ॻोठ में हुजे, घर खे वेझी हुजे, ऐं अञा बि भलो जो हुन में ड्यूटी न करणी पए। ॿ आहिनि, हिकिड़ी उहा जेका जिते ड्यूटी न करणी पए, ॿी उहा जिते जेका सण बि हुजे, माल मिले जाम। सो हाणे इहे जेको ज़हनी तौर ते माण्हुनि खे जेको करप्ट कयो वियो आहे न, इहो सभ खां ख़तरनाक आहे। इन मां निकिरनि माण्हू, न त रुगो वेठा ख़ुदकशियूं कंदा, रुगो वेठा पाण खे बाहियूं ॾींदा। पहिरीं ॻाल्हि इहो ज़हनी तौरु तयारु कनि पेरेंट्स पंहिंजे ॿारनि खे, पहिरें त पाण तयारु थियनि त हीउ जेको मां औलाद खे यूनिवर्सिटी में मोकिलियां थो, ज़रूरी न आहे त सुभाणे ऑफिसर थी लख कमाईंदो, बंगला ठाराईंदो। इहो हाणे दौर आहिस्ते आहिस्ते वेंदो, ख़तमु थी। हीउ करप्शन जो अंधो पैसो तव्हां केसि ताईं हलाईंदो, लुट केसि ताईं हलंदी। सो ज़हनी तौरु तयारु कनि। ॿियो त जेकर जिन ॿारनि खे आहे अहलियत यूनिवर्सिटीअ में पढ़ण जी, सम्झनि था त उन्हनि में पोटेंशियल आहे, त पोइ त हुनखे यूनिवर्सिटी में मोकिलनि, न त बहितर मुतबादिल इहो आहे त उन्हनि खे स्किल डेवलपमेंट में लॻाइनि। जेके मार्केट में मिड लेवल जा ऐं नंढे लेवल जा एंटरप्रेन्योर्स आहिनि, उन्हनि जी जेका ऑनेस्ट इनकम आहे न, उहा तव्हांजे 20 ग्रेड जे अफ़सर खां मथे थी वई। बिल्कुलु तव्हां कराचीअ में कंहिं बि वञी पठाण जे तंदूर ते ॾींहं में रुगो ॻणियो त हू घणो थो कमाए, तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो। हीउ जेको प्लम्बर आहे, हीउ जेको इलेक्ट्रीशियन आहे, जेको मोटर मैकेनिक आहे, हीउ जेको मोबाइल रिपेयरिंग शॉप आहे, इहे जेके जंहिंमें हथ ऐं कॉलर मेरा था थियनि, कपिड़ा थोरा कारा था थियनि, हीउ जेको चिंची ते वेहनि था, हीउ जेको रिक्शाउनि ते वेहनि था, इहे जेके इमर्जिंग अर्बन ट्रेड्स आहिनि न, सिंधी नौजवान खे हाणे उन में वञिणो पवंदो। हाणे ख़ुदा वास्ते न सरकारी नौकिरी जंजाल मां जान छॾाइनि। हा, उन पासे जेके एक्स्ट्राऑर्डिनरी टैलेंटेड आहिनि, स्कॉलरशिप्स वठनि, वञनि, PhDयूं कनि, ॿाहिरां पढ़ी अचनि, केतिरा दर बंदि कंदा मेरिट जा। हाणे प्राइवेट सेक्टर बि ग्रो करे थो, सरकार जेकर नाइंसाफ़ी कंदी त नौजवान प्राइवेट सेक्टर में हलिया वेंदा। नौकिरियूं आहिनि। बदकिस्मती आहे त उनजे लाइ जंहिं कॉम्पिटेटिव एज जा तव्हांखे इंस्टीट्यूशन्स खपनि, उहे हिननि तबाह करे छॾिया आहिनि। सभु दरवाज़ा बंदि आहिनि। कॉम्पिटेटिव एज जा जेके सुठा इदारा आहिनि, थोरा घणा तव्हांखे मिलंदा, या त कराची में जेके प्राइवेट सेक्टर जा आहिनि, या पोइ पंजाब में ऑफकोर्स आहिनि, इवन पख्तूनख्वा में तमामु सुठा इदारा, या पोइ वरी जेको अफोर्ड करे सघो पाकिस्तान खां ॿाहिरि वञी पढ़ाए। तव्हांखे ॿुधायां, हिते जूं जेके इस्लामाबाद जूं यूनिवर्सिटियूं आहिनि, घटि माण्हुनि खे ख़बर आहे, जेके थोरी मिड लेवल जा इदारा आहिनि, नमल वग़ैरह, हिननि में साल ते उन्हनि जो ख़र्चु, रिहाइश, खाधो पीतो ऐं फ़ियूं कहिड़ी बि तरह इन खां मथे न आहे जेको हुते तव्हां सिंध यूनिवर्सिटी में, मीना यूनिवर्सिटी में तव्हांजो ख़र्चु थिए थो, एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में ख़र्चु थिए थो। इहो माण्हू जो ख़्याल आहे त कोई वॾा लख खपनि, ईअं कोन्हे को। ॿिनि शयुनि ते महिनत करणी आहे डिग्री खां अलावा। डिग्रीअ सां हाणे कमु सिर्फ़ु नथो हले। कंप्यूटर जा तव्हांखे बेसिक्स जेके आहिनि उहे सुठा अचणु घुरिजनि, बेसिक प्रोग्राम्स। उनखां पोइ तव्हांजी इंग्लिश ते तव्हांखे महिनत करणी पवंदी, बेशक ट्यूटर रखिणो पए। इहे जेके महांगा कपिड़ा सिंधी नौजवान, सोनू चैनू ऐं इहे पाए घुमनि था, ऐं ॿिया जेके गाॾियुनि ते ख़र्चु कनि था, ऐं घरनि में असां महांगनि शयुनि ते ख़र्चु कयूं था, रुगो चांहि सिगरेट जो ख़र्चु बचाए, जेकर ॿार जी रुगो अंग्रेजी जी ट्यूशन ठीकु लॻाए वठूं त उहो सुभाणे कंहिं इंटरव्यू में किथे कम्पीट करे सघे। बिल्कुलु थोरो असांखे पंहिंजो ज़हनी तौर ते असांखे हल ॻोल्हणा पवंदा। असां वेठा रुगो मातम करियूं त हुकूमत ठीकु नथी करे, हुन सां किराए वेंदी। इहे अल्टरनेट्स मूंखे नज़र अचनि। चलो, इहो त थियो हिन पासे त वालिदेन जो, स्टूडेंट्स जो, सोसाइटी जो किरदारु कहिड़ो हुजे। जेको पाण बुनियादी शइ ॻाल्हि कई पई शुरू में त मीडिया, सिविल सोसाइटी उहा किरदारु पंहिंजो अदा करे पई। हुकूमत जीअं बि आहे, जीअं उन्हनि खे हलाइणी आहे तीअं हलाइनि पिया। असांखे हुन ते एतिराज़ हूंदा, तमामु घणियूं ग़लतियूं आहिनि, करप्शन बि आहे, ॿियूं शयूं आहिनि। उहा शइ आहे, उहो जेको ख़्यालु आहे, उहो केरु भरींदो, कीअं भरींदो, इहो मुतबादिल कुवत किथां ईंदी, उन लाइ छा करणु खपे? तव्हां सियासी ख़्याल जी ॻाल्हि कयो था, हिकिड़ो तमामु वॾो सुवालु आहे। हाणे सची ॻाल्हि इहा आहे त मुतबादिल बणजण जी जेकर कंहिं वटि सलाहियत सिंध में हिन वक़्तु आहे, ॿियूं त असां मेन स्ट्रीम पार्लियामेंट पॉलिटिक्स में सची ॻाल्हि आहे मां मायूस आहियां। जेके दुरियूं वेठियूं आहिनि, मूंखे हुन में का बि होप कान थी नज़र अचे। जेके हींअर असेंबली में नेशनलिस्ट दुरियुनि वटि स्पेस आहे। आई डोंट नो हू छो था हिन रियलिटीज़ खे सम्झनि, छो था पाण खे बदिलाइनि, पर जेकर उहे थोरो सीरियस एफर्ट कनि। हींअर तव्हां ॾिसो, पुठी इलेक्शन में 10 जमायती इताद थियो, पोइ हाणे हुन सां असां प्रिंसिपली एग्री कयूं ऐं डिसएग्री कयूं, अप्रोच ग़लति हुई, उहो कीअं ट्रैप थियो उहो हिकिड़ी वॾी कहाणी आहे। बिल्कुलु। पर जेकर उन माहौल पीर पगारे जे पुठियां न बि लॻनि हा, इहे जेके 4-5 वॾियूं सिंधी जूं कॉम्परस जमायतूं न, इहे जेकर उहो गॾिजी कंहिं हिकिड़े फॉरम तां पंहिंजा ई कैंडिडेट गॾु लॉन्च कनि हा न, त शायदि सूरत हाल कुझु मुख़्तलिफ़ हुजे। मां नथो चाहियां त को तमामु वॾी मुख़्तलिफ़ हुजे। ऐं वरी बि रेस्पेक्ट कंदुसि, पीपुल्स पार्टी जड़ी बि आहे, पर माण्हुनि जे वोट सां आई आहे। असांखे इहा रियलिटी मञणी पवंदी। डेमोक्रेटिक स्पिरिट इहो आहे। मां हुन सां इख़्तिलाफ़ रखंदुसि, पर हुनखे जेको डेमोक्रेटिक राइट मिलियो आहे हुनजी रिस्पेक्ट बि असांखे करणी आहे। त इहो डेमोक्रेटिक स्पेस जी ॿियूं धुरियूं माण्हुनि वटि वञनि। हिकिड़ो त वॾो मसइलो आहे नेशनलिस्ट पार्टीज़ जी सॼी अप्रोच में सीरियस मसइला ते हिकिड़ो अलॻि प्रोग्राम करे सघूं था। कीअं हू पंहिंजे पाण खे इलेक्टोरल पॉलिटिक्स जा रिक्वायरमेंट्स कुझु ॿियूं आहिनि, उनजे लाइ पाण खे थोरी डायरेक्शन ऐं अलाइनमेंट ठीकु करणा पवंदा। इन तरीक़े सां नेशनलिस्ट पॉलिटिक्स जेकर पार्लियामेंट में वेंदी त उहा नतीजा न वठी सघंदी। सो उहो स्पेस त अवेलेबल आहे,
हाणे तारीख़ जे दौरान जॾहिं बि वैक्यूम थिए थो त हिकिड़ा अल्टरनेट्स कंहिं न कंहिं प्रोसेस मां निकिरनि था। मूंखे ख़बर न आहे सुभाणे अल्टरनेट केरु थींदो ऐं कीअं थींदो, पर मां हिन मां मायूस कोन आहियां। सिंध जी सोसाइटी हिकिड़ी ॾाढी पॉलिटिकली डायनेमिक सोसाइटी आहे। मां चवां थो अल्टरनेट निकिरण ताईं रुॻो सिंध जा माण्हू सजाग थी ईंदड़ माण्हू खां रुॻो पुछाणा बि करणु शुरू करे छॾनि न। मुंहिंजे नज़र में मुतबादिल पार्टी न पर मुतबादिल सिंध जे माण्हुनि जो सोच जो अंदाज़ आहे। मुतबादिल सिंधी माण्हुनि जो अनअकाउंटेड वोट ॾियण जे बजाए अकाउंटेबिलिटी जे बेसिस ते वोट, पर उनखे बि त केरु सहेड़ींदो त सही, किथे गॾु कंदो इन क़िस्म जो फोरम। माण्हू त कुझु रिस्पॉन्सिबिलिटी खणनि। ॾिसो तव्हां असां अकेले सिर्फ़ को माण्हू कुझु करण लाइ तयारु आहे। तव्हां ॾिसो पार्टी जे अंदरि रुॻो मां चवां थो त बदकिस्मती आहे त जिन माण्हुनि खे किन खे 4 लाख था मिलनि, किन खे 4 रुपया था मिलनि। असां सभु माण्हू पंहिंजे ख़सीस मफ़ादनि जे करे पंहिंजे पंहिंजे खोल में चुप करे वेही था रहूं। सो जेकर सिंध जो माण्हू उन तब्दीलीअ जो हिसो थियण लाइ तयारु कोन्हे ऐं उहो वेठो चए त साईं तब्दीली अचे, पर तब्दीली को ॿियो अची आसमान मां आणे ऐं मां वेही घर उनखे ॿिन्ही अख़बार में पढ़ां त मूं वटि तब्दीली अची वई, त पोइ ईअं तब्दीली कान ईंदी। पोइ दुनिया में वॾियूं शानदार क़ौमूं तारीख़ में ख़तम बि थियूं। असांखे हिन ग़लतफ़हमी में न रहणु घुरिजे। हीअ 21वीं सदी जी दुनिया आहे, हीअ कट थ्रोट कॉम्पिटिशन जो दौरु आहे। हिते अहलियत, कॉम्पिटेंस ऐं इन क़िस्म जे ई वखर सां क़ौमूं ज़िंदा रहंदियूं, न त पोइ इहा ग़ुलामी आहे, पोइ कंदा रहूं। चलो नसीर साहब, अञा ॻाल्हियूं त खोड़ करण जहिड़ियूं आहिनि जेके करे सघूं था, और प्रोग्राम जो टाइम ख़तम बि थिए। तव्हांजी महिरबानी, तव्हां आयो ईअं हिन अहम इशू ते तव्हां असांजी बि रहनुमाई कई, असांजे नाज़रीन जी बि रहनुमाई कई। नाज़रीन, नसीर मेमन साहब जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं। ओवरऑल सिंध जे हवाले असां ॻाल्हि ॿोल कई अॼोके हिन प्रोग्राम में, ऐं असां चाहियूं पिया त सिंध में जेके इशूज़ आहिनि उहे उन्हनि जी निशानदेही त हमेशह थींदी रहे थी, पर उहे हल कीअं थींदा, उन लाइ छा करणु खपे। सिंधी माण्हुनि जो किरदारु, सियासी पार्टियुनि जो, सिविल सोसाइटी जो, मीडिया जो, उहो छा हुअणु खपे। ज़ाहिर आहे हिन हिकिड़े प्रोग्राम में असां सभिनी शयुनि खे कवर न पिया करे सघूं, पर पोइ बि असां कोशिशि कई त जेतिरे हद ताईं असां शयुनि जी वज़ाहत करे सघूं उहा असां बिल्कुलु कोशिशि कई आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदो इजाज़त। अला वही।